धरतीअ जी सकाफ़त ऐं तहज़ीब। मुंहिंजा सिंधी भाइरो, ही उहो वतन आहे, उहा वाहिद धरती आहे जेका हमेशा खां शुरूअ खां ई अल्लाह साईं जी बाज ऐं रहमत में रही आहे, जो इब्तिदा खां ई तरक़ी याफ़्ता हर दौर में नवां जे रंगनि सां भरियल आहे। मुंहिंजा साथियो, हीअ उहा धरती आहे जंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त जो अंदाज़ो मुंहिंजे दड़े रनी कोट लीला जे अतण ऐं लाखा जे दड़े मां ऐं कोट जे चढ़नि क़दीम आसरनि मां लॻाए सघिजे थो। सिंध हमेशा अमीर तरीन ऐं बहितरीन तहज़ीब ऐं सकाफ़त जी मालिक रही आहे। मुंहिंजो दड़ो जेको 5000 साल पुराणो आहे, जिते उतां जा माण्हू यानी उहे सिंधी अजरक कुलनि ते ओड़ींदा हुआ, जंहिंजी निशानी असां वटि किंग प्रेस जो जेको मुजसमो आहे, उतां असांखे मालूम थिए थो त तॾहिं जा सिंधी पंहिंजे कुलनि ते अजरक ओड़ींदा हुआ। ऐं मुंहिंजो दड़ो पूरी दुनिया में उहो शहर वापार जो मर्कज़ हुयो, यानी पूरी दुनिया में मुंहिंजो दड़ो उन दुनिया बीअ खां 26 साल अॻिते हुयो। सिंध धरती उहा धरती आहे जंहिंजी खुशहाली ऐं आसूदगी ॾिसी